ज़िंदगी पीपल्स पार्टी खे वणंदो आहे। हाणे त शर्म थो करे छॾियो आहे पीपल्स पार्टी। हिननि जहिड़ा कूड़ा दुनिया में न ॾिठासीं, हिननि जहिड़ा मकार दुनिया में न ॾिठा। यार कराची में ज़ुल्म आहे, असां ॻाल्हियूं कयूं अथनि। 2 मिनिस्टर गवर्नमेंट जो हिकिड़ो नुमाइंदो ॻाल्हाईंदो आहे, ॻाल्हाइण लाइ ईंदो आहे, फाइनल थी वेंदो आहे। गवर्नमेंट जो नुमाइंदो आयो, बसि ॻाल्हियूं थी वियूं, फाइनल थी वियो। ॾिसो शर्म अचणु घुरिजे उन्हनि खे। 2 वज़ीरनि असां सां ॻाल्हायो आहे। ज़ियाल अंजार साहब जेको लॉ जो बि मिनिस्टर आहे, पुलिस सिक्योरिटी जो बि मिनिस्टर आहे, ऐं सईद गनी साहब उहो ईअं सम्झ पीपल्स पार्टी जो करतो धरतो मक़बूल आहे। जेकी चाहे थो उहा मिनिस्ट्री उनखे मिले थी पई। ऐं सेक्रेटरी मोहम्मद अली खोसो ऐं पंहिंजो खज़ाने वारा बि कुझु दोस्त हुया, फिनांस जा बि दोस्त हुया। जेकी ॻाल्हि असां कयूं पिया चवनि जाइज़ आहे तव्हांजी। जॾहिं 3 सूबनि ॾिनो आहे त असां केरु थींदा आहियूं। एॾी ख़ुशी थी वई, असांजा मुतालबा त मंझी विया। सची ॻाल्हि आहे। वरी गिरू फोटू अची बीठा पाण, होॾू वेठा थिया, ॿिए पासे कुझु वरी हेॾो फिरी आया।